पीपल्स पार्टी के सीनियर अगवान ऐं सिंध के ज़राअत बाबत सलाहकार मंसूर वसाण इमरान खान ऐं संदसि पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बाबत एक वधीक अहम अॻकथी करे छॾी आहे। मंसूर वसाण अॻकथी कई आहे त हिन भेरे पीटीआई जो सफ़ायो थी वेंदो, बुहारो भी फिरी सघे थो। इमरान खान जे हाणोकी पोज़ीशन नवंबर खां पोइ मुकम्मल तौर किरी पवंदी। हुन चयो त ऑडियो लीक्स खां पोइ इमरान खान जूं टंगूं ॾकण शुरू थी वयूं आहिनि। बनी ॻाल्हि बेख़ौफ़ आहे। इमरान खान खे वफ़ाक़ ऐं सिंध जो इक़्तिदार न मिलंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत भी ख़ैस मिलंदी। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत भी ख़ैस न मिलंदी। खान लाइ इक़्तिदार जा समूरा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। मंसूर वसाण चयो त इमरान खान ॿोन मुतासिरनि खे अकेलो छॾे जलसनि में मसरूफ़ आहे। इमरान खान खे अवाम न पर इक़्तिदार घुर्जे। पीपल्स पार्टी जे अगवान चयो त जेल भरियो तहरीक जी धमकी ॾींदड़ इमरान खान हिकु मिंट बि जेल में नथो रही सघे, छो त इमरान खान जेल खां डिॼंदो आहे।